पिरियालो का मुश्ताक अहमद सोलंकी जी ख़बर शामिल कंदासीं त पिरियालो भरिसां नओं तामीर थियल रोड में नाक़स मटीरियल इस्तेमाल करण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। 3 ॾींहनि अंदर नए सिर रोड तामीर न थियो त हाई कोर्ट में ठेकेदार ख़िलाफ़ केस दाख़िल कराईंदासीं। मुतासिर ॻोठाणा नाक़स मटीरियल इस्तेमाल करण जूं दाऊं ॻोठ वीरम वासी ॻोठाणनि वॾेरो हाजी खान महर, मोहम्मद साले महर, लखमीर महर, फारूक महर, रमज़ान अहमद महर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त नओं रोड तामीर थींदे 1 महीनो भी न गुज़रियो त मुकमल तौर समूरो रोड उखड़ी तबाह थी वियो आहे, जॾहिं त 18 फुट रोड जे जाइ ते 8 फुट रोड ठाहे नाइंसाफ़ी कई वई आहे। करप्ट ठेकेदार अब्दुल क़यूम फलपोटो ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हिननि वधीक चयो त 30 सालनि जी तहवील अरसे में पहिरियों भेरो ठहंदड़ रोड बि अहिड़े तरीक़े सां ठहियो आहे जो हिक तरफ़ ठही 1 महीनो बि नाहे गुज़रियो त ॿिए तरफ़ समूरो रोड उखड़ी तबाह थी वियो आहे। ॿिए तरफ़ ॻोठाणनि चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं 3 ॾींहनि अंदर रोड जो कमु नए सिर शुरू न थियो त करप्ट ठेकेदार ख़िलाफ़ हाई कोर्ट में केस दाख़िल कंदासीं।